बियो वाक़ियो अल्लाह नूह नबी जो बयान 950 साल हज़रत नूह नबी बयान किया, जलसा किया, वाइज़ किया, तबलीग की, तकरीर की। व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। अञा वॾी आवाज़ सां कुल माण्हू 80 सुधरिया, घणा माण्हू सुधरिया? 950 साल वाइदो करे करे आखिर थकी रब के चयो मुंहिंजा अल्लाह ये कौम सुधरणी न आहे, इन्हनि जे मथां अज़ाब नाज़िल कर। अल्लाह फरमायो बेड़ी तैयार कर त पोइ अज़ाब जो इंतजाम कयूं। हज़रत नूह नबी बेड़ी तो ठाहे, नाफरमान कौम अचे थी, हज़रत नूह नबी ते टोकां थी रखे त हिनखे अलाए छा थी वियो आहे, बेड़ी तो ठाहे, इहा बेड़ी हलाईंदो काथे, पाणी त आहे ई न। वरी एॾा ज़ालिम जो हज़रत नूह नबी जी हुन बेड़ीअ में अजी पेशाब कनि, अजी पाखानू कनि। बेड़ी त तैयार थी वई पर पाखाने पेशाब में भी भरिजी वई। हज़रत नूह नबी रब खे थो फरमाए ओ मुंहिंजा अल्लाह बेड़ी त ठही वई आहे पर इन नाफरमानन बेहयावन बेशरम पाखाने पेशाब सां भरे छॾी आहे। रब फरमायो मुंहिंजा मुंहुं परेशान न थी, मां अल्लाह जो कुदरत वारो वाइदो आहे, जीअं हिन बेड़ी गंदी कई आहे, किनी कई आहे पाखाने पेशाब सां, मां अल्लाह इन्हनि खां ई तोखे वाह जो VIP साफ़ कराए बेड़ी ॾींदोमांइ। साफ कंदा रब फरमायो मुंहिंजो ॾिस मंज़र, मुंहिंजी ताक़त ॾिस। ख़बर तॾहिं पई अची नाफरमाननि में खुजली पैदा थी, खारस पैदा थिए, खन खना खन खना खन खना, हीअं रेश थी वञे, फट थी वञे, न मानी पिया खाई सघनि, न पाणी पिया पी सघनि, न ॻाल्हाए पिया सघनि। पोइ बि एॾा चंडा, वरी पेशाब लॻेनि त वञी वरी उते बेड़ीअ में करनि, वरी पाखानो लगन त वरी भी वनी बेड़ीअ में कर। एडा निभागा एक ॾियारे हिकिड़ो पेशाब करण आयो, अची जो ईअं वट ते बीठो बेड़ीअ जे ते पेशाब करे पोइ कंदे कंदे ईअं खंदे खंदे ऐं हिन जा हथ छॾाइजी विया, वञी डज़ वञी किरियो हुते पाखाने में, पेशाब पंहिंजे में किरी पियो। किरी जो पियो त सॼी खुजली ख़तम थी वियसि, निकितो त ठरी पियो। रणियों करे सॼे ॻोठ वारनि खे सॾु कयईं, अचो अचो खुजलीअ जो इलाज मिली वियो। हो बि शिता थिया, खने खने दवायूं करे करे थकी पिया, पर दवा असर ई न पई करे। हिन जो रणियूं कयूं त सभु भॼंदा आया, काथे आहे दवा, काथे आहे? हीअ अथव दवा। चए निभागा हे त असांजो पाखानो पेशाब आहे। चए सची इहो ई अथव, मां हिन में किरी पियो आहियां, सॼी मुंहिंजी खुजली ख़तम थी आहे। जीअं जो ॿुधूं त सभिनी टपा ॾिना, ईअं पिया टुबियूं हणनि जीअं तव्हां वाहन में टुबियूं ॾींदा हो। नक बंदि करे वरी निकिरनि, वरी ठरनि, वाह वाह खुजली वई। वरी ॿिया देर सां आया, अची हुननि लपा भरे हीअं मख मखां कई, जीअं मेट मखबो आहे, सॼे जिस्म ते मख मखां लॻी पिया। आख़िर जॾहिं सॼो पाखानो पेशाब ख़तम थियो, टियां जॾहिं आया देर में त जी पाणी विझी करे बेड़ीअ में हीअं पिया मटनि बुर्श सां। उहा सॼी पेशाब पाखाने वारी जेका पलीती उहा लाहे, पाणी भरे, वरी हीअं पंहिंजे मथां ॿार हारे, वरी हीअं ख़ुशि थियनि, वाह वाह खुजली वई, खुजली वई। रब फरमायो ओ नूह नबी दे हाल वाल, चेसाई वाह जो मज़ो थियो, वाह जी मेहरबानी कई, अहिड़ी साफ़ कराए ॾिनई जो अॻ में बि अहिड़ी साफ़ कान हुई। हिननि रड़े रड़े साफ़ कई। रब फरमायो हाणे देर न कर, पंहिंजा इहे 80 माण्हू बि खण,
जोड़ी जोड़ी जानवरन जी बुकणा हाणे अज़ाब इंदो वारो कर तुमी वे हज़रत नूह नबी पांच नसी साहबन के जो यार तां तैयार जो जल्दी बेड़ीअ में वियो जोड़ा जोड़ा जानवर जा खणो अल्लाह जो अज़ाब अचण वारो आ मां पंहिंजी ज़ाल खे वठी अचां वयो हज़रत नूह नबी पंहिंजी ज़ाल जी बाह में हथ विझे थो चवेस तो अल्लाह जो अज़ाब तो जे घरवारी रोए थी जे तो छो थी रोए चे पेर हलाए जो ज़मीन पकड़े छॾिया हलण जहिड़ी आया आहिनि हज़रत नूह नबी रोई करे चवे थो मुंहिंजा अल्लाह ये तो मुंहिंजी ज़ाल आ रब फरमायो यो ज़ाल वारो ताल्लुक खत्म करे छॾियो मां ये भी नाफरमान आ ये भी अज़ाब जे वाले दिन ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना कफ़रू इम्राअत नूह व इम्राअत लूत कानता ताअबुदैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युग़निया अन्हुमा मिनल्लाहि शैय्या वकील दुखुलन नार मद्दाखिलीन अञा वॾे आवाज़ सां रोई रोई निकतो घरवारी खे छॾे अजी बेड़ीअ में वेठो पुत्र ते नज़र पियल किनान ते सलुके या बुनैयर कमान छोकरा हलिया जी मुसा बेड़ीअ में ओ छोकरा वारो कर वॾो अज़ाब तो चई वॾो पाणी तो चई हलिया या बुनैयर कमाना छोकरो चवे तो बाबा मां न वेंदुमि बेड़ीअ में अगे में तुझो चयो मनो आज हाणे मनीनो मां नहीं नुम तुझे सॾ ते पी चवे तो अज वॾो पाणी तो चई वॾो अज़ाब तो चई अल्लाह जो न बची सघंदे अल्लाह जे अज़ाब खां पाणीअ खां तंहिंजे करे भॼी आ छोकिरो चवे तो मां नहीं नुम पी तो चवे काॾे वञे जबल ॾे इशारो करे चवे तो सावी इला जबली यासिमुनी मिनल माय ओ बाबा ये जबल जी चोटी ॾिसेंदो मां वञी चोटीअ ते बीहंदुमि मूंखे पाणी न पुॼी सघंदो पी तो चवे थो छोकिरा अॼु इहो जबल बि अल्लाह जे अज़ाब खां पाणीअ खां बचाए न सघंदई हलिया वे छोकिरो चवे थो मां न वेंदुमि अञा ये पी पुट ॻाल्हाइण पिया हाल बैनहुमल मौज आई जो छोली त पी के परे के पुट के परे के हाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन आखिर किनान गोता खाधा पाणीअ में वठी भॻो आ जबल जी चोटीअ ते चढ़ियो आ भज भजा पानी भी पेर पकड़ींदो चेस जीअं जो जबल जी चोटीअ ते पहुतो आ त पाणी बि अची पुगल अजी पाणीअ गोॾा वरद अजी पाणीअ चेल वरद अजी पाणीअ कुला वरद अजी पाणीअ वात वरद हाणे गोॾा तो ॾे मरे थो इते पितरी सफ़र नूह नबी जी जलाल में अची वई चवे थो इन नबी में नाली इन बनी मिन आली इन बनी मिन आली ओ मुंहिंजा अल्लाह गई ही तो मुंहिंजो पुत्र ही तो मुंहिंजी रत ही तो मुंहिंजो खून मेहरबानी करे इनखे न बचाए अल्लाह लईस मिन आलिक तुझे आलमो कढी छॾियो मान छो साईं छाजे लाइ अमल गैर सालिह हे भी नाफरमाना तंहिंजे करे हिनखे भी मारींदो मान साईं शाक ने निहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन अञा वॾे आवाज़ सां
अल्लाह आखिर गोता खाराए खाराए किनान खे नूह नबी जे सामू मारे छॾे। नूह नबी वेचारो रोए तो बच्चे के बचाए न सके, पुट के बचाए न सके। आखिर 6 महीना आया बेड़ी हली, घणा महीना और नूह नबी जा साहबी भजंदा आया बेड़ी वारा साईं हाणे बेड़ी थी बुधे, हाणे बेड़ी के त बचाए। मींहं जो पानी होद में जमो थियो आ, बेड़ीअ में जमो थियो आ, बेड़ीअ में लोडा पइजी विया आहिनि। हाणे बेड़ी बुधे थी साईं, साईं वारो कर, साईं जल्दी कर। हज़रत नूह नबी जे अखियुनि मां पाणी वही आयो, चई यारो मांखे बचाइण जी ताक़त नाहे, मां पंहिंजी ज़ाल बचाए न सघियुमि, मां पंहिंजो पुटु बचाए न सघियुमि, मां तव्हांखे कीअं बचाया, मां पाण खे कीअं बचाया। बचाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे। अचो त मां दुआ घुरां, तव्हां आमीन कयो, माना अल्लाह दुआ क़बूल फरमाए। हज़रत नूह नबी ते बेड़ीअ ते एडी त दिल जे दर्द सां दुआ घुरी जो अल्लाह उहा दुआ क़ुरान मजीद में लिखाए जॾी, रब अंज़िलनी मुनज़लन मुबारका व अंत खैरुल मुनज़िलीन। अञा वॾे आवाज़ सां जे मुंहिंजा रब तूं असांखे बचा। कंहिंखां दुआ थो करे नूह नबी, ईअं नथो चवे त मां नबी आहियां, मां पैगंबर आहियां, मां रसूल आहियां, कहिड़ी ताक़त आहे बेड़ी ॿुधे। न न बेड़ीअ खे थो बचाए सघे, न पाण खे, न पंहिंजे साहिबनि खे, कंहिंखां तो दुआ घुरे। अल्लाह अल्लाह दुआ घुरे। रब फरमायो जी मुंहिंजा नूह जी इहा दुआ क़बूल कई मां, हेॾे निहारियो। रब मर्ज़ी जो मालिक आहे, जे नबियनि जूं दुआऊं क़बूल करे बि मर्ज़ी जो मालिक न करे बि। ॾिसो हज़रत नूह नबी जी ज़ाल जे बारे में दुआ क़बूल न कई, बेनियाल पुट जे बारे में दुआ क़बूल न कई। ऐं हिते हाणे दुआ थो घुरे बेड़ीअ जे लाइ, पंहिंजे बचण जे लाइ, साहिबनि जे लाइ। इहा दुआ रब क़बूल फरमाए। रब फरमाए नूह परेशान न थी, हाणे जो हाणे मलाइक मोकिले इन बेड़ीअ खे जूदी जबल ते खणी दार करायूं। ऐं मां हुकुम थो कयां, ज़मीन पाणी चूसींदी, आसमान पाणी बंदि कंदो, वरी बिना देर जे सॼो मुल्क मां अल्लाह तोखे सुख करे थो ॾेई छॾे। मुंहिंजा अज़ीज़ो मुश्किल कुशा केरु आहे, बेड़नि तारण वारो केरु आहे, मददगार